अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट अॼु जी मुलाक़ात सेक्शन में सेगमेंट में हाज़िर आहियूं दफ़ो वरी ॿ एपिसोड में तव्हां मैडम साहिर इमदाद जूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿुधियूं। अॼु ही लास्ट एपिसोड आहे जेका अव्हां जे लाइ असां रिकॉर्ड पिया कयूं ऐं हिन में असां जीअं मां तव्हांखे पहिरीं एपिसोड में ॿुधायो त मैडम जी ज़िंदगीअ जो तमामु वॾो हिसो सिंध जे हिकिड़े तमामु वॾे कदावर शाइर इमदाद हुसैनी साहिब सां गुज़रियो। इमदाद हुसैनी पंहिंजे दौर जो तमामु वॾो शाइर आहे ऐं रहंदो ईंदड़ सदियुनि ताईं। उन जूं सारोणियूं बि असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त मैडम उन जे बारे में छा थी चवे पई ऐं हिन प्रोग्राम खे हिन ई एपिसोड में वाइंड अप बि कंदासीं। मैडम हाणे तव्हांजो इंटरव्यू थिए ऐं इमदाद साहिब जो ज़िक्र न निकिरे, बिल्कुलु, ऐं असीं इमदाद साहिब खे यादि न कयूं, सो इहो पॉसिबल कोन्हे। बिल्कुलु। सो अव्हां इमदाद साहिब खे एज़ अ शाइर, एज़ अ पोइट ऐं एज़ अ लाइफ पार्टनर, छो त जेसि ताईं मां सम्झां थो पियो त इमदाद साहिब जी शख़्सियत जो तव्हांजी ज़िंदगी ते तमामु वॾो असरु आहे ऐं अव्हां जी शख़्सियत जो बि इमदाद साहिब जी ज़िंदगी ते तमामु वॾो असरु आहे। मूंखे यादि आहे त मूं काविश लाइ हिकिड़ो इंटरव्यू कयो इमदाद साहिब जो ऐं उन में इमदाद साहिब इहा ॻाल्हि कई त सहर जे नाले सां मुंहिंजो तालुक़ु जनम सां आहे, मुलाक़ात पोइ थी आहे। सो हाणे इहे ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते अव्हां इमदाद साहिब खे हिकु शाइर जी हैसियत सां ऐं हिकु लाइफ पार्टनर जी हैसियत सां कीअं ॾिठो? पोइ वॾो डिघो अरसो आहे असांजो, 50 साल, अधु सदी असांजी शादीशुदा ज़िंदगी असां गॾु रहियासीं। इट वॉज़ अ गोल्डन पीरियड ऐं सारोणियूं तव्हां सम्झो था 50 सालनि जूं सारोणियूं। ऐं उन खां अॻु में असां शादी खां पहिरें घटि में घटि असां 3 साल खनि असां अॻु में मिलंदा रहियासीं हिक ॿिए सां। ऐं मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त अदबी फंक्शन में, अदबी गॾिजाणियुनि में, जलसनि जुलूसनि में, जी तव्हांजे इंटरव्यू में इमदाद चयो त खोड़ जाइयुनि ते हुन मूंखे ख़ुशी थिए थी त हुन मूंखे पॉइंट आउट कयो त होशू जे क़बर ते वियासीं, सहर उते बि गॾु हुई। ऐं सिंधी ॿोली जे लाइ जेको असां ऐं वञूं न टोड़ तहरीक में जेके जलसा जुलूस थिया, सहर उन में बि हूंदी हुई। त इहे पूरी तहरीक में एज़ अ टीनेजर आउं गॾु रहियसि। उन वक़्तु आउं इमदाद हुसैनी खे न सुञाणंदी हुअसि। असांजो हीअं 1 to 1 कॾहिं को इंट्रोडक्शन कोन थियो, इन करे हूंदो इमदाद हुसैनी, हुन जी नज़र में आउं ज़रूरु अची वियसि, पर मुंहिंजी नज़र में हू उन वक़्त ताईं छुपियल हुयो, ढकियल हुयो, लिकियल हुयो। असांजो पहिरियों इंट्रोडक्शन थियो तनवीर अब्बासी जे घर ते। तनवीर अब्बासी हैदराबाद में पंहिंजे भाउ अदा अब्दुल नबी अब्बासी जे घर आयल हो। जी, उन जे घर आयल हो। तो असां एज़ यूजुअल बाबा, मां, अम्मी, असांजा फैमिली टर्म्स हुया तनवीर जिन सां। असां उन्हनि जे घर वियासीं। ऐं अंदरि उन्हनि जी मदर सां, उन जी भेनरनि सां, पंहिंजी अम्मी सां अंदरि जी थींदो आहे ख़वातीन वारो जेको गैदरिंग, उन में आउं उते वेठी हुअसि त तनवीर अब्बासी आयो। मूंखे चए थो, छा आहे सहर, तूं शाइर अदीब आहीं ऐं हिते माइयुनि में वेठी आहीं, तुंहिंजो माइयुनि में कहिड़ो कमु, हल उते ॿाहिरि शाइर अदीब वेठा आहिनि उते। ऐं मूंखे वठी वियो ॿाहिरि लॉन में। त ॿिया त शायदि उन महिल को शाइर अदीब वञी चुका, इमदाद हुसैनी उते वेठो हो। त पहिरियों इंट्रोडक्शन मुंहिंजो इमदाद हुसैनी सां उते तनवीर अब्बासी करायो। दिस वॉज फर्स्ट इंट्रोडक्शन के वी मेट टू ईच अदर। पोइ ज़ाहिर, अच्छा, इन खां पहिरें मूंखे पोइ यादि अचे थो त मां इमदाद हुसैनी जी शाइरी, मिसाल तौरु 1967 जी मूं ॻाल्हि कई, जॾहिं मुंहिंजो मां पहिरियां सिंधी में नज़्म जॾहिं लिखियो, वाट ते ॾिसो नंगो नींगर, कारो किनो कोजो नींगर, हथ सां ॻाढ़ो झंडो ठाहे ख़ुशहालीअ जी, भीख घुरे थो बुखे पेट वेचारो नींगर। ऐं इहे नज़्म जॾहिं मां जी मूं तव्हांखे आमद ऐं आवुर्द वारी ॻाल्हि कई न, आमद थी मूं ते, त उन ज़माने में तॾहिं मां मीरपुर ख़ास जे मुंहिंजे घर ईंदे, कॉलेज खां, इब्न रुश्द गर्ल्स कॉलेज खां घर ताईं ईंदे रस्ते में हिकिड़ो फाटल पनो ईअं हवा सां उॾामंदो पियो आयो ऐं उहो मूं खयो त उन में इमदाद हुसैनी जो उन फाटल पननि ते हिकिड़ो ग़ज़ल लिखियल हो, हर का मुंद हिते जी आहे नसल कशीअ जी मुंद, हर का मुंद हिते जी आहे नसल कशीअ जी मुंद, वसंदी वसंदी रुलंदा रुलंदा ॿार, ॿारनि जे हवाले सां ग़ज़ल हो। ॾाढो ख़ूबसूरत, मूंखे हींअर विसरे पियो, पर उहो ग़ज़ल उन में आहे त अंधा हूंदा ॿोड़ा हूंदा भिट धणीअ जा बैत, तोखे मूंखे सम्झी सघंदा, तोखे मूंखे कीअं सम्झी सघंदा तुंहिंजा मुंहिंजा ॿार, इन टाइप सां।
त माना भिट धणीअ जा बैत बि घोघा बोड़ा थी वेंदा जेकॾहिं ॿोली जो जेको ज़वाल पज़ीरी या जीअं असां सरकारी सिते ते सिंधी ॿोली खे जेको रोकियो पियो वियो त इहो नज़्म हो ऐं इन में आहे त मूंखे उहो ग़ज़ल मूं पढ़ियो ऐं मूंखे ॾाढो वणियो हो ऐं मूं दिलि में सोचियो हो त मां इमदाद हुसैनी खे बहितरीनु नसुल ॾींदसि। हाणे आई वॉज़ अ टीनेजर, 16 सालनि जी छोकिरी, उनखे हिकिड़ो फाटल उहो ग़ज़ल मिले थो ऐं हू सोचे थी त आऊं बहितरीनु नसुल ॾींदसि इमदाद हुसैनी खे, जॾहिं त उहो इमदाद हुसैनी सां न कॾहिं मिली आहे न हुनखे सुञाणे थी न को हुननि जो इंट्रोडक्शन आहे। सो इहे शयूं। पोइ असांजा ॿार माशाल्लाह 2 ॿार, मुंहिंजी धीअ डॉक्टर आहे हेमाटोलॉजी जी लम्स में, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में उते पढ़ाए थी, डॉक्टर संध्या सैयद। ऐं असांजो जेको पुटु आहे वॾो पुटु जेको धीअ खां 6.5 साल पोइ ॼाओ नंढो आहे, सावंत अली शाह। ऐं सावंत अली शाह तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं इमदाद हुसैनी 92 में सिंधी अदबी बोर्ड जो सेक्रेटरी थियो हो, जॾहिं इमदाद सभिनी रिसालनि खे बोर्ड जो महराण, सरतियूं, गुल फुल टिनी रिसालनि खे अकेले सिर इमदाद संभाले पिए। जॾहिं बोर्ड ऑफ गवर्नर्स न हो, कुझु बि न हो, इमदाद अकेले सिर कीअं महराण जे लेट खे पूरो कयो, जेका ग़ुलाम मोहम्मद गिरामी जे वञण खां पोइ उहा उन खां पहिरीं जी ॻाल्हि आहे। त असां छो त इमदाद उते आयो त उन महिल कुझु बि न हो, त मां सरतियूं जे लाइ बि लिखियो पिए, मूं महराण जे लाइ मुंहिंजी शाइरी बि वई पिए। त सन्नी जेको आहे सावंत अली शाह शेख अयाज़ जो इंटरव्यू कयो हो ऐं मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जो इंटरव्यू कयो हो। क्वेश्चन्स हुन पाण ठाहिया हुआ ऐं उनजो कॉन्फिडेंस हुन ॿार जो तव्हां ॾिसो त 8th क्लास जो 9th क्लास जो स्टूडेंट आहे ऐं एॾे कॉन्फिडेंस सां हुन अयाज़ जो ऐं तालिबुल मौला साहिब जो इंटरव्यू कयो, उहो गुल फुल में छपियो हो। त माना हुनजी सावंत जी इब्तिदा बि सिंधी सां थी, पर पोइ मुंहिंजो पुटु छो त मुखालफ़तूं जेके आहिनि न, जेके असांजा मुखालफ़त करण वारा माण्हू हुया, जीअं उन्हनि मुंहिंजी ऐं इमदाद जी मुखालफ़त करणु शुरू कई त हाणे हिननि जा फैमिली पर्चा थी विया आहिनि। महराण में इमदाद सहर पिया लिखनि, सरतियूं में बि सहर पई लिखे, गुल फुल जेको आहे उन में उनजा ॿार पिया लिखनि। त हिकु हटी थी वई आहे हाणे हुसैनी फैमिली जी, इन्हनि रसालत ते इन्हनि जा ख़ानदानी पर्चा थी विया आहिनि। इन क़िस्म जी तनक़ीद थी, जंहिंखां पोइ असांजे ॿार उन सावंत इंग्लिश में लिखणु शुरू कयो, उनजी इंग्लिश ॾाढी सुठी हुई ऐं हुनजो अस मैगज़ीन में हुनजो पहिरियों आर्टिकल छपियो। तव्हां यकीन कंदो अदा, हुनखे 450 रुपए जो चेक अची मिलियो जॾहिं हुनजी उमिरि 12-13 साल सिर्फ़ु हुई सावंत जी। इमदाद हुनजा हथ चुमिया सावंत अली शाह जा ऐं चई, बाबा मूं सॼी ज़िंदगी लिखियो आहे पर मूंखे 450 रुपया पंहिंजी तहरीर मां न मिलिया आहिनि। असांखे 10 रुपया मिलंदा जॾहिं असां नई ज़िंदगी में लिखंदा हुआसीं, 10 रुपया। हुनखे 450 जो चेक मिलियो जेको इमदाद जे ई अकाउंट में जमा थियो, छो त उहो नंढड़ो ॿार हो हुन सावंत शाह। त सावंत शाह ईअं वजदान शाह असांजो जेको 3 नंबर ऐं ॿियो पुटु असांजो उन जी फील्ड, अच्छा उहो ॾाढी इंग्लिश में सुठी ख़ूबसूरत शाइरी करे थी। मुंहिंजी धीअ बि इंग्लिश में शाइरी करे थी। सावंत जो मूं मिसाल ॾिनो, 2 ॿार इंग्लिश में लिखनि था छो त उनखे पंहिंजे माउ पीउ खां विरसे में लिखण इहो आर्ट मिलियो। त जेको नंढो वारो आहे उहो डांस ऐं मूवमेंट ऐं एक्टिंग ॾांहुं हलियो वियो ऐं उहो जेको आहे ॾाढो सुठो ज़बरदस्त छा चवनि था एक्टर आहे। फिल्मनि में कमु कयो अथसि, टीवी जे हिकिड़ी सीरियल में 18 क़िस्तुनि ताईं हुन कमु कयो आहे, थिएटर में हुन कमु कयो आहे ऐं डांस ऐं मूवमेंट जे लाइ हू बाक़ाइदा डिप्लोमा करण लाइ हुनखे इटली में हुनखे स्कॉलरशिप मिली, जंहिंमें उहो इटली वियो हो ऐं साल खनि हुते इटली में हो। ऐं उहो हींअर जेको आहे नापा ऐं आर्ट्स काउंसिल में डांस ऐं मूवमेंट जो टीचर आहे, पढ़ाए थो। उन खां अलावा शेक्सपियर जा प्लेज़ पाण डायरेक्ट कया अथसि। सो आर्ट जी फील्ड में आहिनि सभई ॿार ऐं इमदाद साहब उन्हनि खे ॾाढो दिलि सां उन्हनि खे एनकरेज कंदो हो, पंहिंजे ॿारनि ते ऐं फ़ख्रु कंदो हो। ज़बरदस्त। अच्छा, हाणे इहो त तव्हांजी तरबियत जो कमाल आहे जो तव्हांजा सभु ॿार आर्टिस्ट आहिनि। इमदाद साहब पाण हिकु वॾो पंहिंजे मिज़ाज में, पंहिंजे तबियत में इंतिहाई नफ़ीस आर्टिस्ट हो। अच्छा, इमदाद साहब जी शाइरी छपियल बि घटि आहे ऐं अणछपियल केतिरी आहे। हाणे हिकिड़ो त इहो इनखे थोरो ॿुधायो असांखे त केतिरी इमदाद साहब जी शाइरी आहे जेका अञा अणछपियल आहे ऐं उनखे छपाइण जे लाइ अव्हांजी छा स्ट्रेटेजी आहे? छो त इमदाद जा तव्हां इहो सही चयो त इलाही सारी शाइरी, इवन इमदाद सांवल जे नाले सां इमदाद हुसैनी जेके कहाणियूं लिखियूं उहे
33 कहाणियूं चोटी कहाणियूं मां जमा कयूं आहिनि, अच्छा, जेके मां कंपोज़ कराए छॾियूं आहिनि किताबी सूरत में। अलाए केरु उनखे छापींदो मां ॼाणी बुझी पई चवां, छापींदो आहे सही लफ़्ज़। त शाइरी इलाही सारी 3 मजमूआ त इमदाद साहब पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे हथ अखरनि सां लिखी पंहिंजा तयारु करे वियो हो। शाइरीअ जा 3 मजमूआ हू तयारु करे वियो हो। अच्छा, अञा हिकिड़ो मजमूओ मूं तयारु कयो आहे, माना 4 मजमूआ थिया। इहे त अञा ॻोल्हियूं पिया असां, खोड़ शयूं इमदाद साहब जूं मुख़्तलिफ़ रिसालनि में। असां बल्कि मां इन पंहिंजे इंटरव्यू जे माध्यम सां ऐं माण्हुनि खे रिक्वेस्ट कंदसि त कंहिं वटि बि जेकॾहिं इमदाद हुसैनी जी का शाइरी छपियल मौजूदु आहे जेका पुराणनि रिसालनि मां, या इमदाद हुसैनी जी का तहरीर को ख़त माण्हुनि वटि आहिनि या के रेयर तस्वीरूं आहिनि, त असांखे ज़रूरु असां सां शेयर कनि। त इमदाद साहब छपाई जे मामले में ॾाढो चूज़ी हो। अच्छा, हा, मिसाल तौरु हुन जो जेको इमदाद आहे रोल, जहिड़ो नालो हुन में रुली बि वियो उहो मूं तरतीब ॾिनो हो। ऐं एक्चुअली 73 में उहो छपजणु खपे हा, 76 में छपियो, पर उहो 76 में छपियो। 2 साल रुली वियो। उन जा पन्ना जेके प्रिंटेड 40 पन्ना हुया उहो पीला थी विया ऐं ज़फ़र हसन पोइ हुनखे बाक़ी हेॾां होॾां जी शाइरी, माना उन में मूं तरतीब ईअं ॾिनो हो त 62 खां 72 ताईं जी इमदाद हुसैनी जी पूरी शाइरी मां इमदाद आहे रोल में कठी कई हुई। ऐं उन में मूं हिकिड़ो फ़लसफ़ो रखियो हो, रोलाकी जो फ़लसफ़ो। रोलाकी इहो रुलण पिनण वारो न, हिकिड़ो हाईएस्ट मीनिंग में तव्हां जेका अंदरि में जेका रोलाकी आहे, जंहिंमें हिकिड़ो शाइर ज़िंदगी जा तजर्बा पंहिंजे मन में बनवास वठे थो, त उहो दैट वॉज द बिगेस्ट थिंग फिलोसॉफिकली। उहो मुंहिंजे ज़हन में हो। त मूंखे यादि आहे शेख अयाज़ जॾहिं इमदाद खे चयो त 72 में त इमदाद हाणे तुंहिंजो मजमूओ अचणु खपे, त इमदाद चयो हा सहर मुंहिंजो तरतीब ॾिनो आहे मजमूओ, ऐं उहो ईंदो। त मूंखां अयाज़ सां पुछियो त छा मजमूए जो नालो आहे, त मूं चयो इमदाद आहे रोल। त चई न इमदाद आहे रोल न, इहो त इमदाद आहे ढोल हुअणु खपे। इहो वेगाबॉन्ड छो, इमदाद इज़ वेगाबॉन्ड। मूं चयो पोइ तव्हां जेको चओ पिया इमदाद आहे ढोल, त मूं चयो पोइ त इहो इमदाद इज़ ड्रम थी वेंदो। मूं चयो ही इज़ नॉट अ ड्रम, ही इज़ अ वेगाबॉन्ड। तो बहरहाल तो इमदाद जा मजमूआ सभई जेके बि आहिनि मूं तरतीब ॾिना। हवा जे साम्हूं में वॾो गैप आयो, उन गैप इन करे आयो जो इमदाद कंहिं बि पब्लिशर खे पंहिंजे टर्म्स कंडीशन ते ॾियण ते चाहियो मजमूओ छपण लाइ, हुन जे टर्म्स कंडीशन ते इमदाद न पे छपण लाइ ॾियणु चाहियो, इन करे हिकिड़ो डिघो गैप आहे। तो उहो हवा जे साम्हूं पोइ इन करे मूं उनखे 400 ज़रे घटि 350 पौणा 400 पेजिस जो उहो आहे। ऐं उनजो ज़ाहिर मुहाग मूं लिखियो, एॾो तफ़सीली मुहाग आहे। जेकॾहिं आउं यूरोप अमेरिका में उहो लिखां हा त मूंखे हुन ते PhD मिले हा। इट वॉज सच अ रिसर्च ओरिएंटेड थिंग। ऐं इंडिया में असांखे हिकिड़ो आहे, उन चयो त सहर मूंखे 15 पेज हिन में वधाए ॾे त मां अलॻि सां इमदाद हुसैनी जे लाइ किताबु छापींदसि। इहो एॾो वंडरफुल, इट्स अ वंडरफुल प्रीफेस। ऐं उहो एक्चुअली पूरे उन दौर जी जदीद शाइरी जी जेको आहे अभ्यास हो, उनजो मूं नालो लिखियो अभ्यास। उन खां पोइ किरणे जहिड़ो पल बि तक़रीबन 350 पौणा 400 पेजिस जो। असां इन करे उहो वधीक रखिया त गैप जेको आहे उहो कवर करे सघूं। किरणे जहिड़ो पल खां पोइ वरी हू आयो, हूअ में उहा मुंहिंजी फरमाइश हुई त इमदाद बिकॉज़ ही इज़ अ लव पोइट, हुनजी ॾाढी ख़ूबसूरत हसीन इश्किया शाइरी आहे, रोमांटिक पोइट आहे बेसिकली, इज़ अ रोमांटिक पोइट। त मां इमदाद खे चयो त मुंहिंजी इश्किया शाइरी अलॻि सां कंपाइल कर त असां छपायूं। पोइ हुनजो हूअ जे नाले सां हुन उहो छपियो, लव पोइट्री हुन ते आयो। उन खां पोइ ज़र्द मिट्टी आयो। उन खां पोइ ही सूरज लय को पत्थर न, इहो टाइटल बि इमदाद हुसैनी पाण पंहिंजे हथनि सां ॾिनो हो। इहो असां इमदाद हुसैनी जी पहिरीं वरसी जे मौक़े ते, मतलब सिंधी अदब में इमदाद साहब जा 5 किताब मार्केट में आया आहिनि। नाज़रीन ही आखिरी इहो हिकिड़ो शहर आहे विच में, तवील नज़्म जेको आहे, शहर आशोक जेको आहे उहो बि आहे। उहो तवील नज़्म आहे, उहो हसीन क़िस्म जो नज़्म आहे। अच्छा, ॿियो इमदाद जो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन शाइरी में आहे जेको तुंहिंजे सागर नेणनि में, जेको फैज़ अहमद फैज़ जी शाइरी जो शाइरी में तर्जुमो आहे। ऐं उहो एॾो ख़ूबसूरत तर्जुमो आहे जो तव्हां पढ़ी तव्हांखे लॻंदो त फैज़ शाइरी उर्दू में न, फैज़ शाइरी कई सिंधी में आहे। एॾी ओरिजिनैलिटी हुनखे इमदाद हुसैनी बख़्शी आहे, जेके मूंखे फील थिए थो उनखे बि इग्नोर कयो वियो। हालांकि तमामु वॾो अहम प्रोजेक्ट हो उहो, 400 पेजिस जो किताबु आहे उहो। ऐं फैज़ खे जी मुश्किल उर्दू खे
सिंधी में शाइरी में तर्जुमो करणु, एॾी हसीन तर्जुमो करणु हिकिड़ो वॾी मुश्किल वॾो शइ हुई कमाल आहे। ऐं वॾो कमाल जो कमु हो ऐं हिकिड़ो मौजज़ो हो जेको इमदाद हुसैनी छो इमदाद साहब मुंहिंजे ख्याल आहे त मिर्ज़ा कलीज बेग जो नादिन ड्रामो हुयो ज़ीनत, उन जो उर्दू में तर्जुमो बि इमदाद साहब कयो। नॉवेल हो वो, ड्रामो न हो, नॉवेल हो, नॉवेल जो उर्दू में उन्होंने तर्जुमो कयो। ॿियो इमदाद साहब जेको दो चंदेसर जो दास्तान आहे भागूपान जो क़दीम रज़मिया दास्तान जेको गाहुनि जी सूरत में गाह मीन्स जेका शाइरी बि कई वञे जंहिंमें नसुर जा पोर्शन बि हुजनि, उहो हिकिड़ो क्लासिकल शइ हुई, उनखे इमदाद उर्दू में तर्जुमो कयो जेको फोक हेरिटेज इस्लामाबाद वारनि छपियो। ऐं ज़ीनत जो तर्जुमो अकेडमी ऑफ लेटर्स इस्लामाबाद वारनि छपियो। तक़रीबन 80 जे ॾहाके जी इहे ॻाल्हियूं आहिनि। त इमदाद ख़ुदि इहो वॾो कमु आहे। अच्छा मैडम, हाणे ॻाल्हि त इलाही आहे, इमदाद साहब ते ॻाल्हाइबो त तमामु सॼो ॾींहुं बि ॻाल्हाए सघिजे थो। अच्छा, हाणे इमदाद साहब जी जेका शाइरी अणछपियल आहे, तव्हां चओ था त उनजा तक़रीबन कोई 4 मजमूआ संभाले रखिया आहिनि। अच्छा, 4 ई शाइरीअ जा मजमूआ आहिनि या को उनजो नसर जो को भाङो बि आहे? इमदाद हुसैनी कहाणियूं लिखियूं आहिनि सांवल जे नाले सां। ठीकु आहे, हिकिड़ो त मजमूओ उहो थी वियो। ऐं हुनखे सांवल नालो ॾाढो पसंदि हो, हुनजे दिलि जे क़रीब हो। इन करे हुन कहाणी जॾहिं लिखी त हुन इमदाद हुसैनी नालो न रखियो, हुन पाण खे ऐं सांवल, ऐं हुनखे सांवल सॾींदी, सांवल साईं, हू मुंहिंजो सांवल साईं आहे। ठीकु आहे, तो उहो कहाणियूं 34 स्टोरीज़ आहिनि जेके मूं कंपोज़ कराए रखियूं आहिनि। ऐं मूंसां सिंधी अदबी बोर्ड वारनि जो वादो हो त उहे छपींदा, जेके अञा ताईं साईं इमदाद खे गुज़ारे बि 1.5 साल थी चुको आहे, उहो किताबु अञा ताईं न छपिजी सघियो आहे। हिकिड़ो इमदाद हुसैनी जे हवाले सां आर्टिकल्स जो मुंहिंजो किताबु आहे जेको 2021 खां सिंधी अदबी बोर्ड खे ॾिनल आहे, उहो बि अञा ताईं न छपियो आहे। इमदाद साहब ते आर्टिकल इमदाद साहब ते आगा सलीम, हमीद सिंधी, वलीराम वल्लभ, महताब महबूब, असांजा खोड़ सारा जेके सीनियर राइटर्स हुननि इमदाद ते जेके आर्टिकल्स, इमदाद साहब जी शाइरी जा मजमूआ हाणे छपियल आहिनि। हिकिड़ो कहाणियुनि जो आहे, हिकिड़ो तव्हां खाकनि जो जेको मज़मून ऐं मुहाग ऐं मकाला आहिनि इमदाद हुसैनी जे हवाले सां। अच्छा, इन खां अलावा इमदाद जो खोड़ कमु आहे जेको अख़बारनि रिसालनि में हुन कॉलम्स लिखिया आहिनि, उहे कॉलम्स अचणु खपनि। इमदाद मुख़्तलिफ़ अख़बारनि में जेके कता लिखिया आहिनि उन्हनि खे केरु जेकॾहिं कंपाइल करे वेही काविश में बख़्तावर अख़बार जमाल रिंद कढंदो हो, उन में इमदाद जा कता आहिनि। उहे हिकिड़ा छा चवणु खपे करंट अफेयर्स ते ऐं करंट इशूज़ ते उहे जेके आहिनि। आख़िरी सवाल मैडम तव्हां खां इहो त इमदाद साहब पाण ख़ुदि हिकु शाइर जी हैसियत सां उहो पंहिंजी लाइफ मां केतिरो मुतमइन हो, अवां सां त ज़ाहिर शेयर बि कंदो हूंदो, त इमदाद साहब जा पंहिंजे लाइफ जी अचीवमेंट्स जे हवाले सां या शाइरी जे हवाले सां कलमात या इज़हार कहिड़ो हुयो? ऐं हाणे वाइंड अप करे पोइ तव्हां वरी मैसेज बि ॾियो पंहिंजे। इमदाद बेसिकली हिकिड़ो थिंकर हो, फिलोसोफर हो, इन डेप्थ में सिंध जो आशिक़ हो, सिंधी ॿोली जो आशिक़ हो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो आशिक़ हो। त ऐं हुन वटि जेका इहा ॿोली जो जेको ख़ज़ानो हुन वटि आयो आहे उहो लतीफ़ी ॿोली आहे एक्चुअली। त हुनजी एॾी प्योर ॿोली आहे, हुनजा राइम्स रिदम्स इहे सभु एॾा प्योर आहिनि त मूंखे हुन खां वधीक मूंखे इहा शइ फील थींदी हुई। ऐं आउं चवंदी हुअसि त तो जहिड़ो शाइर जेकॾहिं किथे यूरोप अमेरिका में पैदा थिए हा त उते माण्हू पूॼीनि हा। पर तव्हां यकीन करियो त हिंदुस्तान में जेके सिंधी शेरो अदब सां वास्तो रखंदड़ माण्हू आहिनि उहे इमदाद हुसैनी खे उते पूॼीनि था। ऐं इहे असांखे खोड़ उते जे सीनियर राइटर्स ॿुधायो। ऐं उन में असांजो जेको आहे हिकिड़ो राइटर आहे उन त इमदाद खे ऋषि सूफ़ी कवि, इमदाद हुसैनी ऋषि बि आहे, सूफ़ी बि आहे, ऐं कवि बि आहे। पर हुनखे पंहिंजी इन्हनि शयुनि सां हुनजो को वास्तो कोन हूंदो। हू तख़लीक़कार हो बेसिकली, ऐं हू तख़लीक़ कंदो हो ऐं पंहिंजी जेके बि तख़लीक़ात आहिनि हुन पंहिंजे ॿिन्ही हथनि सां विरहायूं। रेडियो खे बि विरहाए ॾिनियूं, टीवी जे लाइ बि लिखियईं, सीरियल्स लिखियईं, गीत कहाणियूं लिखियईं। हुनजी जेको रेडियो ते गीत कहाणियूं आहिनि इट इज़ सो वंडरफुल। हुन जेका शाइरी कई सो वंडरफुल। केतिरा नज़्म अहिड़ा आहिनि जेके कंहिं रिसाले में छपियल हूंदा इमदाद जी डायरी में, उहे आहिनि ई कोन। हाणे आऊं पई ॻोल्हियां उहे शयूं। ऐं हीअ जेको मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त इमदाद खां पोइ कंपोज़ त इमदाद पंहिंजी हयाती में सॼो कंपाइल करे वियो हो,
पर हीअ असां इमदाद साहिब जे पहिरीं वरसी ते छपियो। ॿियो जेको आहे मजमूओ उहो तयारु आहे, पर उहो अञा बि मूंखे को अहिड़ो पब्लिशर न मिलियो आहे जंहिंखे आउं ॾियां छपण जे लाइ। मूंखे अफ़सोस आहे त इमदाद जेतिरो वॾो शाइर हुयो, उनजो उहो क़दुरु हिन क़ौम, हिन ॿोली खे पढ़ण वारनि उहो क़दुरु न कयो आहे। वॾी महिरबानी मैडम, इंतिहाई कम जूं ॻाल्हियूं अव्हां सां थियूं ऐं असां हिकु दफ़ो वरी मशकूर आहियूं तव्हांजा, थोराइता आहियूं तव्हां वक़्तु कढी आया हो असांजे स्टूडियो में। यकीनन सिंधी अदब में, इल्मु अदब में इमदाद साहब जो मक़ाम तमामु वॾो आहे ऐं सिंधी क़ौम जे तौर ते असां इल्मु अदब जा आशिक़ ज़रूरु आहियूं, पर अञा बि जीअं मैडम ॻाल्हि कई त असां पंहिंजनि माण्हुनि खे उन्हनि जी ज़िंदगीअ में उहो मक़ाम हासिलु न करे सघंदा आहिनि, उहो मक़ाम ॾेई न सघंदा आहियूं असां जंहिंजा उहे हक़दार हूंदा आहिनि। ॻाल्हियूं खोड़ आहिनि, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं कंहिं नए महिमान सां गॾु। अॼु जी मुलाक़ात में मैडम सैर इमदाद खां मोकिलायूं था ऐं अव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश आहे त हिन प्रोग्राम खे अव्हां न सिर्फ़ु ॿुधो ॾिसो, पर पंहिंजनि दोस्तनि सां बि शेयर कयो, असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं कमेंट्स बि कयो त जीअं असांजी रहनुमाई थी सघे। मैडम सैर इमदाद जो इंटरव्यू इंतिहाई कम जो इंटरव्यू आहे, हीअ तारीख़ जो हिसो थी वियो आहे ऐं उमेदु आहे तव्हांखे हीउ इंटरव्यू बि वणंदो ऐं हिन इंटरव्यू मां खोड़ सारियूं तव्हांजी नॉलेज में बि इज़ाफ़ो थींदो। वरी अहिड़ियुनि ई शख़्सियतुनि सां वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। मोकिलाणींदा आहे पंहिंजे मेज़बान सतार सरोज खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾां ख़ैर।